अस्सलाम वालेकुम दोस्तों, यू आर वेलकम एट चैतन्य फर्स्ट यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु असां पढ़ंदासीं इंग्लिश ग्रामर जो हिकिड़ो इंतिहाई बहितरीन टॉपिक आहे जेको मोस्टली असांजे हर एग्ज़ाम में अचे थो। उहो आहे प्रेपोजिशन। प्रेपोजिशन जे हवाले सां मूं काफ़ी वीडियोज़ ठाहिया आहिनि, पर अॼु जेको प्रेपोजिशन जे हवाले सां कुझु सीक्रेट्स तव्हांखे ॿुधाइजनि पिया। दोस्तों अॼु जेके बि प्रेपोजिशन जेके आहिनि उहे नई मला महर वांगुरु मां तव्हांखे हलवो करे इहे सभु प्रेपोजिशन तव्हांखे खाराईंदुसि। वीडियो सां गॾु रहिजो। प्रेपोजिशन ऑफ मूमेंट। हाँ तव्हां इन वीडियो खां पहिरीं पढ़ियो प्रेपोजिशन जे हवाले सां इहो सिखियो हूंदो त प्रेपोजिशन में जेके ऑन आहे, इन आहे, एट आहे, इहे सभु प्रेपोजिशन जेके आहिनि उहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहिनि। प्रेपोजिशन ऑफ प्लेस असांखे छा थो करे, हिकिड़ी प्लेस ॾेखारे थो कंहिं नाउन आर प्रोनाउन जी। प्रेपोजिशन शोस रिलेशनशिप बिटवीन नाउन आर प्रोनाउन। प्रेपोजिशन छा थो करे, नाउन ऐं प्रोनाउन जे विच में ताल्लुक़ ॾेखारे थो, ॻंढापो ॾेखारे थो कंहिंजो नाउन ऐं प्रोनाउन जो। दोस्तों प्रेपोजिशन जिते हूंदो न उते नाउन या प्रोनाउन लाज़मी हूंदा, या त सेंटेंस में ॿई नाउन हूंदा या त सेंटेंस में ॿई प्रोनाउन हूंदा। ठीकु आहे। अकॉर्डिंग टू फंक्शन नाउन ऐं प्रोनाउन में को फ़र्क़ु कोन हूंदो आहे। प्रेपोजिशन खे सिखण जे लाइ तव्हांखे नाउन ऐं प्रोनाउन जी लाज़मी ख़बर हुजणु खपे, छाकाणि प्रेपोजिशन बि करे छा थो, नाउन ऐं प्रोनाउन जी जॻह ॾेखारे। त दोस्तों हिते तव्हांजे साम्हूं ॾिसो त हिकिड़ो रेड कलर आहे, ॿियो ब्लू कलर। मतिलबु रेड कलर जो हिकिड़ो नाउन आहे ऐं ब्लू कलर जो ॿियो नाउन आहे। तव्हां हिननि खे को बि नालो ॾेई सघो था। मिसाल तौरु पहिरीं हिते लिखियो पियो आउटसाइड। हाणे ब्लू कलर जेको तव्हां फ़र्ज़ु कयो त हीउ हिकिड़ो घरु आहे, ऐं येलो कलर जेको आहे उहो जेको आहे तव्हांजो नंढड़ो भाउ आहे जंहिंजो नालो आहे यासीन। त हिते जुमिलो ईअं थींदो, यासीन इज़ आउटसाइड रूम, यानी यासीन जेको कमरे खां ॿाहिरि आहे। त ॾिसो हिते यासीन जी जेका पोज़ीशन जेका आहे न उहा कमरे खां ॿाहिरि आहे, त हिते प्रेपोजिशन ऑफ प्लेस ज़ाहिर थिए पियो। उन खां पोइ दोस्तों अचे थो ऑन। ऑन खे सिंधी में चइबो आहे ते। साॻिए तरीक़े सां हिते तव्हांजे साम्हूं आहे। हाणे ब्लू कलर तव्हां फ़र्ज़ु कयो त हिकिड़ो घरु आहे, ऐं घर जी छित ते रेड कलर तव्हां फ़र्ज़ु करियो त यासीन आहे। ठीकु आहे। हाणे यासीन जेको छा आहे, घर जी छित ते आहे, वेठो आहे, त पाण चवंदासीं यासीन इज़ ऑन द रूफ। यासीन इज़ ऑन द रूफ। त ऑन जेका आहे उहो हमेशह रेस्ट जे लाइ यूज़ थिए थो, त हिकिड़ी शइ ॿिए कंहिं शइ, यानी हिकिड़ी शइ ॿिए कंहिं मथाछरे ते हुजे, कंहिं ॿिए शइ ते रेस्ट में आराम में वेठी हुजे, पई हुजे, त हुते पाण लॻाईंदासीं ऑन। मिसाल तरह हींअर मां बि खट ते वेठो आहियां, त हिकिड़े मुंहिंजे जेका हेठि खट आहे उन जे मथां मां आहियां, त आउं चवंदुसि आई एम ऑन द कॉट। सही। बट प्रेपोजिशन ऑफ मूवमेंट जो जेको कमु आहे कंहिं नाउन ऐं प्रोनाउन जी असांखे मूवमेंट ॾेखारणु। मिसाल तौरु आउं तव्हांजे साम्हूं हीअ हलां पियो, इहा हिकिड़ी मूवमेंट आहे मुंहिंजी, इहा हिकिड़ी मूवमेंट तव्हांजे साम्हूं आहे। मतिलबु त आउं कंहिं बि हिकिड़ी प्रॉपर प्लेस ते कोन आहियां, पर हींअर हिकिड़ी प्रॉपर प्लेस ते आहियां, त हिते प्रेपोजिशन ॿियो यूज़ थींदो। जॾहिं माण्हू मूवमेंट में हूंदो आहे त हुते प्रेपोजिशन ॿियो यूज़ थींदो। त अॼु पाण हिन में सिखंदासीं त प्रेपोजिशन मूवमेंट्स जेके आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, उहे कंहिं नाउन और प्रोनाउन जी मूवमेंट कीअं ॾेखारींदा आहिनि। फ्रॉम, इनटू, बाय, एंड प्लस में, ऑन टू। त दोस्तों इहे तव्हांजे साम्हूं जेके पिया आहिनि इहे आहिनि प्रेपोजिशन ऑफ मूवमेंट्स। हाणे इहे प्रेपोजिशन जेके आहिनि इन्हनि खे तव्हां प्रेपोजिशन ऑफ प्लेस वांगुरु इस्तेमालु कोन था करे सघो। इहे प्रेपोजिशन उते यूज़ थींदा जॾहिं जुमिले में जेको सब्जेक्ट आहे, जुमिले जेको ठहियलु आहे कंहिं नाउन या प्रोनाउन सां, उन जी हिकिड़ी मूवमेंट ज़ाहिर हुजे। ठीकु आहे। हाणे टू वर्ड्स, पहिरीं असां अचूं था टू वर्ड्स ते, त टू वर्ड्स किथे यूज़ थींदो। हाणे हिते टू वर्ड्स एंड टू, असांजे सिंधी में इन्हनि ॿिन्ही जो मतिलबु आहे ॾह, पर तव्हां हिते थोरो कंफ्यूज़ हूंदो त इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे। त टू हुते यूज़ थींदो जेका हिकिड़ी एक्यूरेट प्लेस हुजे। मिसाल तौरु मां चवां आउं कराची वञा पियो, त इन जुमिले जो मतिलबु आहे त आउं टू द पॉइंट जेका आहे, मुंहिंजी टू द पॉइंट जेका डेस्टिनेशन आहे उहा कराची आहे, पर आउं तव्हांखे चवां आई एम गोइंग टूवर्ड्स कराची, त मतिलबु मुंहिंजो जेको रुख आहे उहो कराची आहे, पर हाणे विच में जेका मुंहिंजो स्टे आहे उहो नूरियाबाद आहे, हैदराबाद आहे, टंडो अलायर आहे, इन जी का बि ख़बर कोन्हे। मतिलबु त मुंहिंजी जेका साम्हूं जिते मां वञा पियो उहा पॉइंट आहे, उन जी का बि मां तव्हांखे एक्यूरेट प्लेस जेका इन हवाले सां न पियो ॿुधायां। बट टू जिते यूज़ थिए थो उते टू द पॉइंट, मतिलबु हिते ॾिसो ॻाल्हि ज़ाहिर हिते आई एम गोइंग टूवर्ड्स। असां हिकिड़ो सेंटेंस लिखूं था आई एम गोइंग, ॾिसो त हिते हिकिड़ी मूवमेंट ज़ाहिर थिए पई, आई एम गोइंग। आई जेको आहे जुमिले में सब्जेक्ट, जीअं असां पहिरीं पढ़ियो त प्रेपोजिशन छा थो करे, कंहिं नाउन आर प्रोनाउन जी छा थो ॾेखारे, प्लेस ॾेखारे थो या उन जी मूवमेंट ॾेखारे थो। बट अॼु जे टॉपिक में ही सिर्फ़ु मूवमेंट ॾेखारे पियो। त हीअ चए थो आई, आई हिकिड़ो छा आहे, प्रोनाउन आहे। आई एम गोइंग टूवर्ड्स
आई एम गोइंग टूवर्ड्स कराची। त हिते ख़ाली मूं हिकिड़ी मुंहिंजो रुख ॾेखारियो आहे त आई जेको आहे प्रोनाउन आहे, आई जेको आहे इन जो रुख केॾांहुं आहे, कराची आहे। त हिते ॾिसो, हिते इन जी मूवमेंट ज़ाहिर थिए पई, हीउ वञे पियो, इन जी प्लेस जेका आहे उहा न पई ज़ाहिर थिए, त हीउ जेको आहे प्रेपोजिशन ऑफ मूवमेंट्स आहे। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ दोस्तो टू आहे। जेकॾहिं हिते असां टू लॻायूं था, त मतिलबु त आऊं टू द पॉइंट जेका कराची वञा पियो, इहो ई डिफरेंट आहे। टू मतिलबु एक्यूरेट प्लेस, टूवर्ड्स ख़ाली डायरेक्शन शो करे थो। उन खां पोइ अलांग बि जेका आहे उहा छा थो ज़ाहिर करे, हिकिड़ी मूवमेंट ज़ाहिर करे थो। मिसाल तौरु आहे, ही रन्स, प्रेजेंट इंडेफिनिट टेंस जो जुमिलो आहे, ही रन्स अलांग, यानी ही रोड सां गॾु हले थो, ही रोड ते हलियो। त ॾिसो, ही रन्स माना हलणु हिकिड़ी छा आहे, मूवमेंट आहे, हिकिड़ी चुरपुर आहे। चए थो ही हले थो रोड सां गॾु। ऑन द रोड कोन थींदो, ऑन द रोड जेकॾहिं हिते असां लिखूं पिया रन हले थो ऑन द रोड, ऑन जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ी प्लेस ॾेखारे थो। ठीकु आहे, रेस्ट वारी कंडीशन हुजे, असां चऊं ही स्टैंड ऑन द रोड, त जुमिलो असांजो सही थी सघे थो। पर रन्स हिते लॻो पियो, हिते असां ऑन लॻायूं त जुमिलो असांजो ग़लति थींदो। असांजा काफ़ी दोस्त जॾहिं ड्यूरिंग द टेस्ट इहे ग़लतियूं अक्सर करे कंदा आहिनि। त तव्हांखे प्रेपोजिशन मूवमेंट जा जेके बि कॉन्सेप्ट्स आहिनि, इन्हनि जी जेकॾहिं ख़बर आहे त तव्हां बहितरीन नमूने सां उन्हनि सुवालनि जा एक्यूरेट जेके आंसर आहिनि उहे कढी सघो था। त हिते ॾिसो, रन्स आहे, रन्स छा आहे, रन इहा आहे हिकिड़ी कंडीशन, मतिलबु त आउं हलां पियो त इहा हिकिड़ी मुंहिंजी मूवमेंट आहे। त मूवमेंट में हमेशह ऑन यूज़ कोन थींदो, हिते अलांग यूज़ थींदो। ठीकु आहे। ऐं अलांग जी माना जेका आहे उहा सां गॾु बि थिए थी, ऐं किथे किथे सिंधी में ते बि निकिरे थी। अच्छा, उन खां पोइ आहे दोस्तो फ्रॉम। हाणे फ्रॉम जेको आहे, फ्रॉम छा थो करे, हिकिड़ो डिस्टेंस ॾेखारे थो। मिसाल तौरु, आउं कंहिं दोस्त जे घर आयो आहियां, त उनखे आउं चवंदो आहियां कराची खां अचां पियो, त कराची हिकिड़ो नाउन आहे। ठीकु आहे। ऐं कराची खां मुंहिंजो हिकिड़ो अचणु आहे, आउं पाण नाउन आहियां, आउं कराची खां अचां पियो, हिते बि जेका छा पई थिए, मुंहिंजी मूवमेंट ज़ाहिर थिए पई। मतिलबु त आउं कराची हुअसि, कराची खां तुंहिंजे घर अची पहुतो आहियां, त आउं चवंदुसि आई एम कमिंग फ्रॉम कराची, आई एम कमिंग फ्रॉम कराची, मतिलबु आउं कराची खां अचां पियो। हिते बि जेका छा पियो ज़ाहिर थिए, मूवमेंट ज़ाहिर थिए पई। मूवमेंट कंहिंजी, मुंहिंजी, आउं पाण चाहियां नाउन। ऐं प्रेपोजिशन छा थो करे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं नाउन ऐं प्रोनाउन जी मूवमेंट ॾेखारे थो, एंड प्लेस ॾेखारे थो। सो होपफुली तव्हांखे इहा बि शइ सम्झ में आई हूंदी। उन खां पोइ अप बि जेका छाजे लाइ यूज़ थिए थो, मूवमेंट्स जे लाइ यूज़ थिए थो। मिसाल तौरु, आई क्लाइम्ड अप द ट्री, आई क्लाइम्ब ऑन द ट्री कोन थींदो। ठीकु आहे। ऑन यूज़ थो थिए रेस्ट जे लाइ, पर क्लाइम्ब ॾिसो हिकिड़ी मूवमेंट आहे। हमरा हेठि वण जे हेठि बीठल हूंदो आहे, हू वण जे मथां चढ़े थो, मतिलबु इहा हिकिड़ी छा आहे, मूवमेंट आहे, हिकिड़ी मोशन आहे। त मूवमेंट वारी कंडीशन में छा थो यूज़ थिए, अप यूज़ थींदो। आई क्लाइम्ब अप द रूफ, मां छित ते चढ़ियसि। ठीकु आहे। त अहिड़े हवाले सां अप जेका आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूवमेंट वारी कंडीशन में यूज़ थींदो। उन खां पोइ साॻियो ई अप ऐं डाउन हिक ॿिए जा अपोज़िट आहिनि। अप माना मथे, डाउन माना हेठि। पाण चऊं ले डाउन, ले डाउन हिकिड़ो फ्रेज़ल वर्ब आहे, तव्हां ॿुधो हूंदो। डाउन, ले माना लेटण, ले डाउन लेटबो आहे, उहो हिकिड़ी मूवमेंट सां लेटबो आहे। माण्हू ईअं कोन्हे बसि वेठो वेठो ईअं पासो जॾहिं उथली वञे हलियो, ईअं कोन्ह थींदो आहे। ले डाउन, मिसाल तौरु ही ले डाउन ऑन द कॉट, यानी ही खट ते लेटी पियो, हिते ले डाउन, त डाउन माना हेठि। मिसाल तौरु लुक डाउन, त मुंहिंजी कंध पहिरीं तव्हां ॾांहुं हुई, पर मूंखे केरु चए थो लुक डाउन, त मूं वरी मूवमेंट सां हेठि निहारियो। त हिते बि ॾिसो हिकिड़ी मोशन ज़ाहिर थिए पियो, हिकिड़ी मूवमेंट ज़ाहिर थिए पियो। उन खां पोइ अक्रॉस, उन खां पोइ आहे अक्रॉस। अक्रॉस माना आर पार। मिसाल तौरु के रोड जेकॾहिं क्रॉस करे थो त हुते अक्रॉस यूज़ थिए थो। तव्हां ॾिठो हूंदो, मिसाल तौरु स्टूडेंट अक्रॉस द रोड। ॾिसो स्टूडेंट जेकॾहिं लेफ्ट पासे जेकॾहिं बीठा आहिनि रोड जे, त हू जेकॾहिं अची वञनि था राइट पासे जेकॾहिं अचणु चाहिनि था, त उन्हनि खे रोड खे पार करिणो पवंदो। ऐं रोड खे पार करण जे लाइ माण्हू उॾामी कोन ईंदो, उहो छा थींदो, हिकिड़ी मूवमेंट ज़ाहिर थींदी, हुते हिकिड़ो मोशन ज़ाहिर थींदो। मिसाल तौरु हीअ जेकॾहिं रोड आहे, ही रोड आहे, त ही रोड आहे, ऐं हिन पासे बीठो आहियां, त हिन जे ॿिए पासे वञण जे लाइ मूंखे अक्रॉस करिणो पवंदो। मतिलबु त हीअ आउं हींअर अक्रॉस करे आयुसि। त हिते ॾिसो त आउं पाण नाउन आहियां, चेतन, त हिते मूं छा कयो, हिकिड़ी हिते मुंहिंजी मोशन ज़ाहिर थियो आहे, त मूं हिन रोड खे पार करियो आहे, त हिते मुंहिंजी हिकिड़ी हरकत ज़ाहिर थी आहे, त मूं रोड खे पार कयो। त इन कंडीशन में अक्रॉस यूज़ थींदो आहे। उन खां पोइ दोस्तो अचे थो ऑफ। ऑफ खे सिंधी में चइबो आहे परे, दूर। ठीकु आहे। मिसाल तौरु ही डिस्टेंस जे लाइ बि यूज़ थींदो आहे। मिसाल तौरु पाण चऊं माई शॉप जस्ट ऑफ द मेन स्ट्रीट, यानी मुंहिंजो जेको शॉप आहे उहो थोरो मेन गली खां परे आहे। हाणे तव्हां इन खे खणी ईअं सम्झी सघो था त जेको ब्लू कलर जो जेको पई आहे इहा हिकिड़ी मेन घिटी आहे, ऐं पीले कलर जो जेको आहे मुंहिंजो दुकानु आहे। माना ही मुंहिंजो दुकानु जेको आहे इहो थोरो
मेन गली जेका आहे इन खां परे आहे। उन खां पोइ अचे थो अप जे हवाले सां मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां त अप जेका यूज़ थिए थो मोशन यानी हरकत चुरपुर, डाउन उन जो अपोज़िट आहे हरकत मोशन चुरपुर जे लाइ। उन खां पोइ दोस्तो अचे थो अक्रॉस माना आर पार, ठीकु आहे। मिसाल त आर पार ही बि जेका आहे मूवमेंट जे लाइ इस्तेमालु थी प्रेपोजिशन ऑफ मूवमेंट आहे माना चुरपुर। त मिसाल तौरु ॿारड़ा रस्ते जे ॿिए पासे बीठा आहिनि, हू रस्तो टुपणु चाहिनि था, त उते जेका छा यूज़ थींदो, अक्रॉस यूज़ थींदो। मिसाल तौरु स्टूडेंट अक्रॉस द रोड, मतिलबु त ॿारनि रस्तो पार कयो। हाणे इहो ॾिसो मोशन आहे, हिकिड़े ॿारड़ा रस्तो पार कंदा त हू हिकिड़ी हरकत आहे दोस्तो। उन खां पोइ अचे थो अराउंड, ही बि अराउंड जेको आहे इहो बि मोशन जे लाइ इस्तेमालु थिए थो। मिसाल तौरु आहे स्टूडेंट रन अराउंड द मास्क, यानी ॿारड़ा जेके आहिनि उहे मस्जिद जे चौधारी भॻा, त रन अराउंड माना अराउंड जेको आहे इहो मोशन जे लाइ यूज़ थिए थो दोस्तो। उन खां पोइ इनटू जेको आहे इहो बि मोशन जे लाइ यूज़ थिए थो। ॾिसो तीर जिते बि तव्हां ॾिसो पिया इहो मोशन यूज़ माना मोशन प्रेपोजिशन ऑफ मूवमेंट्स आहिनि। इनटू माना में। मिसाल तौरु ॿारड़ो जेकॾहिं मोरी ते पुल ते जेकॾहिं बीठो आहे ऐं हू पाणी में टुपो ॾिए थो त पाण हिते इन कोन यूज़ कंदासीं, ठीकु आहे। इन यूज़ थिए थो रेस्ट जे लाइ, त हिते इनटू यूज़ थींदो। पाण चवंदासीं चिल्ड्रेन जम्प्ड इनटू द वाटर, त ॿारड़ा ॿाहिरि हुआ पाणी जे अंदरि टुपो ॾियनि था, हिकिड़ी मोशन आहे, हिकिड़ी मूवमेंट आहे। उन खां पोइ दोस्तो आहे नियर माना कंहिं शइ जे बिल्कुलु वेझो। मिसाल तौरु ब्लू कलर जेको आहे उहो तव्हां आहियो ऐं रेड कलर जेका आहे तव्हांजी स्कूल आहे। मिसाल तौरु रेड कलर जा तव्हां आहियो, ब्लू कलर जी जेका तव्हांजी स्कूल आहे, त तव्हां चवंदासीं आई एम नियर द स्कूल, माना मां स्कूल जे वेझो आहियां, या आई लिव्ड नियर द स्कूल, यानी मां स्कूल जे वेझो रहां थो। उन खां पोइ दोस्तो अचे थो थ्रो माना ज़रिए, वसीले, आर पार। हिते बि तीर लॻी पई आहे, इहो बि मोशन जे लाइ इस्तेमालु थिए थो, ठीकु आहे। मिसाल तौरु पाण चऊं इरशाद फ्ल्यू थ्रू द एयर, यानी इरशाद जेको हवा जे ज़रिए उॾियो, त ॾिसो ज़रिए, ठीकु आहे, वसीले। उन खां पोइ दोस्तो आहे फार माना लाइ, ठीकु आहे, ऐं विथ माना सां, जॾहिं तव्हां कंहिंसां गॾु हुजो, ऐं फस्ट इहो प्रेपोजिशन आहे, एंड लास्ट, ठीकु आहे। फस्ट एंड लास्ट इहे ॿई छा आहिनि, प्रेपोजिशन आहिनि। उन खां पोइ दोस्तो अचे थो अबव माना मथे, ठीकु आहे। जीअं ऑन आहे, ऑन माना बिल्कुलु कंहिं मथाचरे ते का शइ हुजे, ठीकु आहे। जीअं मां तव्हांखे पहिरीं ॿुधायमि त मां खट ते वेठो आहियां, माना आउं खट ते आहियां। पर जेकॾहिं अबव असां यूज़ कंदासीं, अबव माना उहा हिकिड़ी शइ उन जे मथां हुजे, ठीकु आहे। जीअं फ़ैन हूंदो आहे न, फ़ैन पखो छित जो घर में लॻल, तव्हां खट ते वेठा हूंदा आहियो, फ़ैन मथां हूंदो आहे छित में लॻल, त फ़ैन जेका छा आहे उहा तव्हांजे अबव हूंदो आहे, ऐं तव्हां जेका छा हूंदा आहियो उन फ़ैन जे अंडर हूंदा आहियो, हेठि हूंदा आहियो, ठीकु आहे। ऐं दोस्तो अंडर, बिलव, बेनेथ, अंडर जेको आहे ख़ासि करे जेका आहे मूवमेंट जे लाइ यूज़ थिए थो। बिलव माना हेठि, एंड बिनीथ माना बिल्कुलु तरे में हेठि, ऐं बिसाइड पहिरीं बि पाण पढ़ियोसीं, बिसाइड माना सां गॾु, ठीकु आहे, बिल्कुलु जेका उन सां वेझो हुजे। इन बैक ऑफ ऐं फ्रंट ऑफ हिक ॿिए जा ॿई अपोज़िट आहिनि। फ्रंट ऑफ माना साम्हूं, जेका बिल्कुलु शइ तव्हांजे साम्हूं पई आहे उते तव्हां यूज़ कंदो। मिसाल तौरु द फैसल मॉस्क इज़ फ्रंट ऑफ मी, यानी फैसल मस्जिद मुंहिंजे साम्हूं आहे। द नवीद्स स्कूल इज़ बैक ऑफ माई होम, यानी नवीद जी जेका स्कूल आहे उहा मुंहिंजे घर जे पोयां। ब्लू कलर तव्हां फ़र्ज़ु कयो त जेको ॿई जेके आहिनि ॿई ब्लू कलर जो कारूं आहिनि, ऐं रेड कलर जा तव्हां पाण आहियो। तव्हांजो नालो आहे रफ़ीक, पाण चवंदासीं रफ़ीक इज़ बिटवीन द कार, यानी रफ़ीक जेको आहे उहो कारनि जे विच में आहे। त ॿ कारूं ॿ शयुनि जे विच में, उते जेका छा यूज़ थींदो दोस्तो। हिते अमंग बि आहे, अमंग हिते लिखियलु न आहे। अमंग माना घणनि शयुनि जे विच में, ऐं बिटवीन माना ॿिनि शयुनि जे विच में। ऐं दोस्तो इन माना जेका कवर्ड एरिया में हुजूं। मिसाल तौरु पाण चऊं वाटर इज़ इन द गिलास, यानी गिलास जो पाणी जेको आहे गिलास में आहे। आई एम इन द क्लास, ॾिसो गिलास आहे, क्लास आहे, हिते असां कवर्ड हूंदा आहियूं। जिते असां रेस्ट में हुजूं हुते असां इन लॻाईंदा आहियूं। आउट माना ॿाहिरि, ठीकु आहे। मिसाल ही इज़ आउट ऑफ द रूम, यानी ही कमरे खां ॿाहिरि आहे। इनसाइड माना अंदरि, इनसाइड माना कंहिं शइ जे अंदरे पासे दोस्तो। इनसाइड माना कंहिं शइ जे अंदरे पासे। द पोर्ट्स आर इनसाइड दी कैल, यानी जेको आहे थांव जेके आहिनि उहे कॿट जे अंदरि आहिनि। त अहिड़े तरीक़े सां दोस्तो तव्हां यूज़ करे सघो। दोस्तो होपफुली तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ इन वीडियो खे अॻिते शेयर कजो, लाइक कजो, ऐं मुंहिंजे चैनल खे त विज़िट कयो यार। एतिरा महिनत सां वीडियोज़ ठहनि था, ॾाढी तकलीफ़ सां वीडियोज़ ठहनि था। तव्हां खां बसि कुझु ई कोन था घुरूं, तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो। लव यू ऑल।